असां सभु ज़िंदगीअ में उलझियल आहियूं। असांखे सुलझाइण जो तरीक़ो ई कोन आयो। मूं बि तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर माण्हू पंहिंजी परेशानी पाण ताईं महदूद रखंदा आहिनि ऐं जॾहिं उहे कंहिंखे बि कुझु न आहिनि ॿुधाईंदा त उन जो नतीजो हू तन्हाईअ जो शिकार थी वेंदा आहिनि। तन्हाई ॿियो कुझु न आहे पर इंसान जे अंदर में मौजूदु ग़मनि खे आथत ॾियण जो तरीक़ो आहे जेको माण्हू सम्झंदा आहिनि, पर ईअं ग़लति आहे। हिकु बहितरीनु ज़िंदगी सादी ज़िंदगी थी सघे थी, छो त सादगीअ में उहा समूरी सघ आहे जेका तव्हांखे पुरसुकून रखी सघे थी। तव्हां ज़िंदगीअ जे उन्हनि लम्हनि खे यादि करे सघो था जंहिंमें तव्हां ख़ुशि हुयो। हूअं बि जॾहिं बि ज़रूरत वधंदी आहे त माण्हू वधीक उलझन जो शिकार थी वेंदो आहे। जॾहिं परेशानी वधी वेंदी आहे त माण्हूअ खे सम्झ में न ईंदो आहे त हू छा करणु चाहे थो ऐं हू कहिड़े तरफ़ वञी रहियो आहे। हूअं बि कंहिं बि मंज़िल जे लाइ इहो लाज़िम हूंदो आहे त रस्तो कहिड़ो आहे या तव्हांजा हमसफ़र कहिड़ा आहिनि। जेकॾहिं हमसफ़र तव्हांजा तव्हां सां सहमत आहिनि, तव्हां सां ख़ुशि आहिनि ऐं उहे हर ॻाल्हि ते हर मोड़ ते तव्हां सां गॾु आहिनि त ज़िंदगी बहितर थी सघे थी। तव्हां जेतिरो पाण खे ज़रूरत ताईं महदूद रखंदव ऐं आराइशुनि खां परे रखंदव, तव्हां अंदरूनी तौर ते पुरसुकून रहंदव।